नाज़रीन, इसराइल पारां गज़ा जंगबंदी ऐं अमन मुआहिदे जी बनकड़ी जारी आहे। इसराइली फ़ौज जी बमबारी में 24 फ़लस्तीनी शहीद, 54 ज़ख़्मी थिया आहिनि। ॿिए तरफ़ पाकिस्तान पारां गज़ा में इसराइली हमलनि जी मज़म्मत कंदे आलमी बिरादरी खां इसराइली अगराई रोकण जो मुतालबो कयो आहे। परे खाते जे तर्जुमान चयो आहे त गज़ा ते इसराइली हमलनि में ॿार ऐं औरतूं शहीद थियण जा इतला आहिनि। अमन मुआहिदे खे नुक़सान पहुचायो पियो वञे। नाज़रीन, असां अव्हांखे हिकु भेरो ॿीहर ही ब्रेकिंग न्यूज़ ॾेई रहिया आहियूं त इसराइल पारां गज़ा जंगबंदी ऐं अमन मुआहिदे जी पंचकड़ी जारी आहे। इसराइली फ़ौज जी बमबारी में 24 फ़लस्तीनी शहीद, 54 ज़ख़्मी थिया आहिनि। ॿिए तरफ़ पाकिस्तान पारां गज़ा में इसराइली हमलनि जी मज़म्मत कंदे आलमी बिरादरी खां इसराइली अगराई रोकण जो मुतालबो कयो आहे। परे खाते जे तर्जुमान चयो आहे त गज़ा ते इसराइली हमलनि में ॿार ऐं औरतूं शहीद थियण जा इतला आहिनि। अमन मुआहिदे खे नुक़सान पहुचायो पियो वञे। परे खाते जे तर्जुमान चयो आहे त गज़ा ते इसराइली हमलनि में ॿार ऐं औरतूं शहीद थियण जा इतला आहिनि। अमन मुआहिदे खे नुक़सान पहुचायो पियो वञे।